सिंधड़ी भरिसां नींगरी बरसाती पानी में बुॾी फौत थी वई आहे। 10 वरनि जी दरगाह मेघवाड़ बरसाती पानी में बुॾी फौत थी वई। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया सिंधड़ी मां, जिते बरसाती पानी में नींगरी बुॾी फौत थी आहे। तफ़सील मालूम कयूं था असद शर खां। जी असद शर। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही हिंगोरनो जे रेवड़ी पाड़े में बीठल बरसाती पाणीअ खे 4 महीना गुज़री विया आहिनि त पाणी निकाल न आहे थी सघियो, जंहिं सबबु अॼु 10 वरनि जी मासूम न्याणी दुर्गा धीअ जग्गू मेघवाड़ जेको आहे हुन पाणी में बुॾी फौत थी वई आहे। 2 कलाकनि खां पोइ जेको आहे न्याणीअ जो लाश कढियो वियो। उन्हनि जे वारसनि जो चवणु हो त हिते 4 महीना गुज़री विया आहिनि, पाणी निकाल नथो थिए, जंहिंजे करे जेको आहे असांजा हाणे ॿारड़ा ॿुॾणु शुरू थी विया आहिनि। ऐं ही न्याणी जेका आहे त घरे ॾाढो रांदि करे रही हुई त ख़बर ई न पई त केॾी महिल ॿुॾी वई। पोइ जेको आहे 2 कलाक जी ॻोल्हा बाद हिन जो पाणीअ मां लाश हथ आयो आहे, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोराम मची वियो ऐं अमड़ खे ठीक बेहोशी आहे असद शर, मेहरबानी जी।